अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब भाई खुश होंगे। हाज़िर आहियूं नए व्लॉग सां गॾु। अॼु जो ही व्लॉग आहे हिते ही पंहिंजे ॻोठ में। तो घर पे बोर पियो थियूं। सौट आयो, सौट क्रिकेट जो शौक़ीन आहे। तो चईं त बाबा हल क्रिकेट त ॾिसूं, इंजॉय थी ईंदो। बहरहाल क्रिकेट हिते ही घर जे भरिसां जेके छोकिरा खेॾंदा आहिनि सो हुते वञूं था। किथे ॿाहिरि टूर न लॻो। अॼु हिते ही व्लॉग खे इंजॉय कयूं था। बहरहाल व्लॉग तमामु बहितरीनु थियण वारो आहे। सिनेमेटिक शॉट्स भी तमामु बहितरीनु हूंदा। क्रिकेट जा शौक़ीन त न आहियूं क्रिकेट जा, पर हाल इंजॉय ख़ूब कंदासीं। ऐं इहे असांजो सौट असांखां तकिड़ो क्रिकेट जो शौक़ीन। ऐं इन बहाने सां जेको आहे सो अॼु पंहिंजे ज़मीन घुमण जो बि मौक़ो मिली वियो। सो ज़मीन बि घुमंदासीं। बाबा साईं हम ज़मींदार बच्चे हैं। तो ज़मीन घुमूं था, ॾेखारियूं था तव्हांखे बि। दोस्तों ये हुयूं असांजूं ज़मीनूं। सो ज़मीनूं घुमी करे ज़मीन जो दीदार करे हाणे हलूं था क्रिकेट था। जी तो दोस्तों असां ही पहुची विया आहियूं। खेॾंदड़ भी पहुची विया आहिनि, ॾिसण वारा भी पहुची विया आहिनि। खटियो कंहिं भी कोन। 5 ओवर हुआ। 51 ॿिन्हिनि जा स्कोर आहिनि। बहरहाल ॾाढो मज़ो आयो गेम ॾिसी करे। तो चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट में ॿुधायो त कीअं लॻो तव्हांखे। अगरि ही व्लॉग सुठो लॻो हुजे त कमेंट में ॿुधायो त जीअं मां सुभाणे वरी को व्लॉग तव्हां लाइ ॾिसां। को हक़ मौजूद। जिए सिंध, जिए लतीफ़, दुआ में यादि।